हाणे रुखियो था नाज़रीन मीरपुर माथल जो। मीरपुर माथल में भाणजी अतरादू खोट खिलाफ क़ौमी अमन कमेटी अगवाणनि प्रेस कॉन्फ्रेंस कई है। दीन मोहम्मद लाशारी की रिपोर्ट मूजिब प्रेस कॉन्फ्रेंस कंदे क़ौमी अमन कमेटी के सूबाई सदर सादुल्ला कुराई, सखर डिवीजन के सदर कादिर बख्श नाइच, ज़िलाई सदर जुल्फकार कुराई, असगर लाड़िक, बसंत कुमार ऐं ॿियर ॻाल्हाईंदे चयो त मुल्क में हथ सां वठी करे भाण जो बहरान पैदा किया वियो आहे, जंहिंमें ज़िले इंतज़ामिया, डीलर ऐं ॿिया वॾा हथ मुलविस आहिनि। पडेरनि ऐं सरदारनि खे त घर वेठे यूरिया भाण मिले थी, पर मिसकिन हारियुनि लाइ बहरान आहे। हारियुनि सां यूरिया जे नाले ते जेका तज़लील कई पई वञे उहो मज़म्मत जोॻो अमल आहे। पुलिस तरफ़ां जेका हारियुनि ते लठबाज़ी पिणु कई वई आहे उहा बि बर्दाश्त जोॻो अमल नाहे। उन्हनि चयो त जेको अतरादू बहरान कयो वियो आहे उहो फौरी तौर ते ख़त्म कयो वञे, मिसकिन हारियुनि ताईं यूरिया भाण जी रसाई यकीनी बणाई वञे। अमन अमान जे मसइले ते हुननि ॻाल्हाईंदे चयो त मीरपुर माथलो शहर में चोरियूं फूरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। कॾहिं मोटरसाइकिल जी चोरी आहे त कॾहिं कंहिं ढगी या मेह चोरी थिए पई। SSP ऐं SHOs को बि तहरुक नथा वठनि ऐं क़बीलाई झड़नि खे पिणु ख़त्म करण लाइ पुलिस संजीदगी अख़्तियार नाहे कई। क़बीलाई झड़नि जी आड़ में केतिराई घर वीरान थी विया आहिनि। गभरू नौजवान क़बीलाई दहशतगर्दीअ जो शिकार थियनि पिया। SSP घोटकी ऐं समूरनि थाणनि जे SHOs खे चऊं था त समूरे ज़िले में अमन अमान खे बहाल कराए क़बीलाई झड़ा ख़त्म कराया वञनि। ॿी सूरत में तमामु जल्द मीटिंग घुराए एहतजाजी तहरीक लाइ लाहिया हमल जोड़ियो वेंदो।